अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मैं है किंजा फातिमा। हमारे सिरा न्यूज़ रुकाए था खबरन कंडियारो रिपोर्ट जमील अहमद सरगानी कंडियारो लगोट सोनहारो मगरियो वासी गोठाण जो बरसात जो पानी निकाल न थियण खिलाफ़ गोठाणन जो ॿारनि सां गॾु एहतजाजी मुज़ाहिरो। उन मौक़े ते गोठाण महबूब मंगरियो, इम्तियाज़ अली मंगरियो, इकबाल मंगरियो, अली शेर ऐं ॿियनि एहतजाजी मुज़ाहिरो कंदे ॿुधायो त हालिया बरसात बाद असांजो सॼो ॻोठु पाणी जी लपेट में अची वियो आहे ऐं ॻोठ में ॿोॾि वारी सूरतहाल थी वई आहे। फसल मुकमल तौर तबाह थी चुका आहिनि, पर तुक जो को बि चूंडियल नुमाइंदो सार लहण लाइ लड़ी नाहे आयो। उन्हनि चयो त बरसाती पाणी सबबि मच्छरनि जो आज़ार वधी वियो आहे। गोठाणा तोड़े मासूम ॿार मलेरिया ऐं गैस्ट्रो बीमारी में मुब्तला थी विया आहिनि। इंतिज़ामिया खे बार बार आगाह करण बावजूदि बरसाती पाणी निकाल न पियो करायो वञे। गोठाणा ज़िले इंतिज़ामिया तोड़े वस वारनि खां मुतालबो कयो आहे त 2 ॾींहंनि जे अंदरि ॻोठ मां बरसात जो पाणी निकाल कराए ॻोठ में तबई कैंप लॻाए परेशानी ख़त्म कई वञे, न त ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। बकरियूं मरी वियूं आहिनि, माल मरी वियो आहे, गाह जी सहूलियत कान्हे का, राति जो मलेरिया मच्छर आहे, राति जो असांखे सुख कोन्हे को, ॾींहं जो बि असांखे सुख कोन्हे को, रस्तो कोन्हे को बि असांजी उमेदु को बि कोन आयो आहे। असांजी ओता कमु को बि कोन्हे को। मस्जिद में निंढड़ा मौसम ॿार पढ़ंदा आहिनि, उहे मोटी था वञनि ऐं पाणीअ खां लाराइनि था ऐं किन जीत आहे। राति जो असां पाणीअ में हली नथा सघूं, असांखे का बि सहूलियत कान्हे का, न रस्तो आहे, न ॻाल्हि आहे, न मुहाड़ा। जेको बि पाणी आहे सभु पाणी असां वटि बीठो आहे, को बि असां वटि उमेदवार केर बि न आयो आहे असां वटि। तव्हां ॾिसो था, असांजी महिरबानी करे असांखे पाणी कढाए वञे ऐं असांजो रस्तो ठाराए वञे, असांजा मौसम सही हुअनि। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहियो न्यूज़।